हाज़रीन ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधाईं था हलूं ड्रामा सीरियल दुलाब सौ ते ख़तमु थियण वारो आहे। वीरन जी बस्ती नए जेको आहे महीने नए हफ़्ते में हलंदो, जेको हाणे 2025 जो पहिरियों महीनो जनवरी बीहण वारो आहे। उन सां गॾोगॾु तव्हांखे हिकु ॿी ख़ुशख़बरी बि ॾींदा हलूं। हिकु ॿियो मेगा सोप सीरियल सिंध टीवी वारनि जो दुलाब खां पोइ शूट कयो वेंदो थर जे इलाइक़े में। मारूअड़नि ते हू ड्रामो लिखियो पियो वञे। राइटर हाणे साईं उन ड्रामे खे लिखनि पिया लॻभॻि जीअं दुलाब ख़तमु थींदो ऐं उन ड्रामे खे हलायो वेंदो। उहो ड्रामो जेको आहे मंज़ूर दानिश जी डायरेक्शन में हूंदो। उहो बि सिंध टीवी वारनि जो मतिलबु हिकु प्रोडक्शन आहे। तमामु जल्द उहो जेको आहे न उनजी शूटिंग स्टार्ट थींदी। अछड़े थर ते हे थर तव्हांखे ख़बर आहे पंहिंजो ख़ूबसूरत केॾो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। इन में जी शूटिंग थींदी ऐं नालो तमामु जल्द असां तव्हां सां शेयर कंदासीं उन ड्रामे जो। छो दुलाब सिर्फ़ु 100 ते आहे। इन जी चोथों स्पेल हाणे आख़िरी जेको आहे शूट थी रहियो आहे। आख़िरी क़िस्तां तमामु जल्द इहे बि फाइनल थियण वारियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिसो था पिया अॻे हफ़्ते ताईं ही 50 खां क्रॉस करे वेंदो। बाक़ी बचंदी 50 क़िस्त उहा बि फरवरी महीने ताईं ख़तमु थी वेंदी। दुलाब पूरो थी वेंदो। वीरन जी बस्ती बि हलण वारो आहे ऐं उहो ॿियो सोप सीरियल बि हलंदो माशाअल्लाह। ऐं जो दोस्तो उहो ड्रामो बहितरीनु आहे। उनजी तमामु जल्द बक़ाया कहाणी ऐं अदाकार केरु हूंदा ऐं उनजो नालो खणी ईंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं। फ़िलहालु एतिरी ख़ुशख़बरी तव्हांखे ॾिनीसीं। असांखे ॾींदा इजाज़त। सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।